दोस्तों जॾहिं मिल्कियत जो हिसो विराइबो आहे त तक़रीबन ॿाहिरि चवंदा आहिनि त भेण त पराए घर हली वेंदी, उनखे हिसो छाजो ॾियूं। माना असां पंहिंजे पीउ जी मिल्कियत मां धारे खे हिसो ॾियूं। ऐं तक़रीबन भेनरियूं वीचारियूं चवंदियूं आहिनि त असांखे हिसो ई न खपे। उहे चवंदियूं आहिनि त असांजे वारसनि जो घरु आबादु हुजे, ॿाहिरि ख़ुशहाल हुजनि, जीअं असां कॾहिं अगरि पंहिंजे पीउ जे घर अचूं त ख़ुशहाली ॾिसूं। हिकिड़ो मज़दूर शख़्स मज़दूरीअ तां मोटियो, ॾाढो बुखार हुयो। इतफ़ाक़ सां हुनखे ॾाढी बुख लॻी हुई ऐं कंपनीअ में कमु कंदे हुनखे काफ़ी देरि थी चुकी हुई। उहो जीअं घरु आयो दर टपियो, पहिरीं ई पंहिंजी घरवारी खे चई त मूंखे बुख लॻी आहे ॾाढी, मूंखे मानी खाराए। हुन चयो मानी त हुई, पर तुंहिंजी भेण आई आहे, हुनजा ॿार मानी खाई विया। चयो भेण आई आहे किथे आहे? जी कमरे में वेठी आहे। चलो ठीकु आहे, ॿारनि भला खाधी आहे, मूंखे तकड़ में को अंडो वग़ैरह कुझु करे ॾे, मूंखे बुख ॾाढी लॻी आहे। हुनजी घरवारी तकड़ में हिकिड़ो अंडो पचाए अची मुड़ुस जे अॻियां रखियो। उहो मज़दूर मानी जीअं शुरू कई त हुनजी घरवारी चयो त तुंहिंजी भेण जॾहिं बि अचे थी त सॼे घर जे हालात ख़राबु थी करे छॾे। अॻ में त अम्मा खे अलाए छा छा चोरे थी, वरी जॾहिं उहा वञे थी त घर मां अम्मा हुनखे सभु कुझु खणी थी ॾे। अम्मा हे बि तोखे हुजे, ही साबुण बि तोखे हुजनि, सर्फ बि तोखे हुजनि, ही अटो बि खयूं वञु, चांवर बि खयूं वञु, मतिलबु लथो सथो कपिड़ो बि सभु तुंहिंजी भेण खे ॾेई थी छॾे। भला तूं बि ग़रीब आहीं, मज़दूर आहीं, ऐं तोखे बि माना मुंहुं ॾियणो आहे, पंहिंजा बच्चा आहिनि, कीअं तालीम कराईंदासीं। ऐं सुबुह लाॻू ॿारनि मुंहिंजो मथो खाधो आहे, हर हेठि हर मथे, सोफ़ा ख़राबु, खटूं ख़राबु। उहो शख़्स मानी खाईंदे ई पंहिंजी उन अमड़ खे सॾु कयो त अम्मा हे तूं छा थी करे? मां हिकु मिसकीन माण्हू आहियां, ग़रीब आहियां, तोखे ख़बर आहे त मां मज़दूरी थो कयां, ऐं भेण जॾहिं बि अचे थी त तूं हुनखे अटो बि ॾिए थी, चांवर बि ॾिए थी, लथो सथो कपिड़ो बि ॾेई थी छॾे। उनजी अमड़ पंहिंजी नुंहं ॾे ॾिठो, नुंहं खे चयईं त अम्मा 5 मिंट सब्र करी हा त मुंहिंजो पुटु आराम सां मानी खाए हा। मानी खाए हा त पोइ तूं आराम सां इहे सभु दाहूं बि ॾिए हा, इहो सभु ज़िक्र बि करे हा जेके तुंहिंजे दिलि ते घुमनि पियूं। बहरहाल हुनजी अमड़ चयो त भाउ तुंहिंजी भेण ग़रीब थी चुकी आहे, उनजो मुड़ुसु बि मरी वियो, कमाइण वारो बि केरु कोन्हे। अगरि हूअ अचे थी त मुंहिंजी माउ जी दिलि आहे त कुझु उनखे ॾियां थी, पर उहो मां तुंहिंजे कमाईअ मां कोन थी ॾियां। मुंहिंजी दिलि बि तड़पे थी न्याणीअ जी तकलीफ़ुनि खे ॾिसी करे, पर जॾहिं तूं ग़रीब हूंदे त इहा भेण तुंहिंजी सपोर्ट कंदी। बहरहाल पोइ भाउ जेको त नाराज़ थी वियो, तमामु हुन लुड़ कयो, मानी अध में छॾी। अम्मा बसि वधीक ॿीहर मां भेण खे हिते न ॾिसां, वञी पंहिंजो घरु वसाए। भेण बि उहा कमरे में आवाज़ु ॿुधे पई, उहा अखियुनि मां ॻोढ़ा ॻाड़ींदी उहा आई पंहिंजे भाउ वटि। उन मोकिलायो त अदा मां हलां थी पंहिंजे घरु। हाणे भाउ नॉर्मल थी करे चयो अदी वे मानी खाई पोइ वञु। हुन चयो न अदा बसि ॿार सुबुह लाकू हिते तंग बि कनि था, हाणे सुबुह लाकू तुंहिंजे करे वेठी हुयमि त अदे खे ॾिसां, ऐं मां तोखे ॾिठो, हाणे मां वञां थी। भेण पको पह करे छॾियो त हाणे हिन भाउ जे दर कॾहिं न वेंदो। जंहिं भाउ जे घर अचण ते मुंहिंजे भाउ खे, मुंहिंजी भाॼाई खे तकलीफ़ आहे त बसि हाणे मां कोन्हे। उहा रोअंदी वीचारी, उहा हली वई, माउ रोअंदी पंहिंजे कमरे में हली वई। सिलसिलो ईअं हलंदो रहियो, हुनजो कमु हलंदो रहियो। इतफ़ाक़ इहो थियो महीने खां पोइ हिन जो पुटु बीमार थी पियो। एतिरो बीमार थी पियो जो हिन पंहिंजे कंपनी मां लोन वरितो, हिन मोटरसाइकिल खपाई, हिन पंहिंजे घर जो सोन खपायो। मतिलबु हिन जो पुटु सेठ कोन पियो थिए, नौकिरी उहा हली वई, कंपनी वारनि कढी छॾियो। हिकिड़े ॾींहुं मजबूर थी घर में वेही रहियो, रोए थो पियो, ज़ाल बि रोए थी, पुट जी परेशानी त काॾऊं आणियूं, कीअं कयूं, बचो बचो बि ही घरु आहे, पैसा कोन्हनि, कंहिंखे चवां, को बि दोस्त संगत साथ अहिड़ो नाहे जो जंहिंखां मां पैसा घुरां। हाणे मूं वटि सभु पूरा थी विया। ईअं ई अञा ही ज़ाल मुड़ुस पंहिंजे ज़िंदगीअ जो ॾुखनि जूं कहाणियूं पिया हिक ॿिए सां वंडनि त ज़ाल ॾिठो त तुंहिंजी भेण अचे थी, पंहिंजे मुड़ुस खे ॿुधाईं त तुंहिंजी भेण अचे थी। भाउ ॾाढो ई जज़्बाती थियो। भेण खे ख़बर बि आहे त मुंहिंजा हालात ख़राबु आहिनि, मां नौकिरी तां न आहियां ऐं मुंहिंजो पुटु बीमार आहे, खाइण पीअण लाइ कुझु कोन्हे, वरी इहा ख़लक़ वठी वरी आई आहे।
सिधो भेण भाउ जे कमरे में। उन न्याणीअ पंहिंजे भाॼाई खे चयो त पाणीअ जो गिलास पीआर, ऐं भेण भाउ जे मथे ते हथु रखी चई दादा तुंहिंजा वार सफ़ा अछा थी विया आहिनि ऐं तक़रीबन तूं कुराड़ो थी वियो आहे, तुंहिंजा मुहांडा हाणे बाबा सां था मिलनि। भाउ वीचारो चए थो हा दी बसि परेशान आहियूं, छा कयूं, पुट जी परेशानी बि आहे। उन चयो त परेशान न थी। उन पंहिंजे रए जे कुंड में ॿधल कंगण सोना खोले पंहिंजे भाउ जे तिरीअ ते रखिया ऐं तिरी बंदि करे चई त भाॼाई खे न ॿुधाइजांइ ऐं हीउ खपाए वञी पंहिंजे पुट जो इलाजु कराए। भाउ खे एॾो धचको वॾो लॻो, उहो पंहिंजी भेण जे मुंहं ॾे ॾिसंदो रहिजी वियो त भेण जे अचण ते मां केॾी नाराज़गी कई, माउ सां मुंहमारी कई, ऐं हे हाणे बि अचे पई त मुंहिंजे दिलि में केॾी नफ़रत हुई त मां मुंहिंजे घर में कुझु कोन्हे ऐं भेण वरी ख़लक़ वठी पहुती आहे त अॼु मुंहिंजो जॾहिं केर बि सहारो कोन्हे, उहा भेण मूंखे पंहिंजे हथ जा कंगण लाहे ऐं मूंखे पुट जे इलाज लाइ ॾिना। उहो भाउ रोंदो रहियो, भेण जे पेरें पियो मूंखे माफ़ु कर, मूंखे अलाए छा थी वियो, मां अलाए कहिड़ी ज़बान इस्तेमालु थो कयां, पर मां तोखे सुञाणे न आहियां सघे। दोस्तो कहाणी जो मतिलबु इहो आहे त कॾहिं कॾहिं इंसान जेको आहे न ख़ुदगर्ज़ थी वेंदो आहे, पंहिंजे रिश्तनि खे ई नथो सुञाणे सघे, अबे जी औलाद खां नफ़रत कंदो आहे। अहसासु तॾहिं थींदो आहे जॾहिं सभु हमदर्दीअ लाइ पहुचंदा आहिनि, दुनिया जो ॿियो को बि माण्हू उन वटि नथो पहुचे, हमदर्दीअ लाइ जॾहिं पंहिंजा रत पहुचंदा आहिनि, रिश्ता पहुचंदा आहिनि, पोइ अहसासु थींदो आहे ऐं पोइ उहे असली ॻोढ़ा हूंदा ऐं पछताव बि हूंदो आहे त मां छा थो कयां। भली मिल्कियत मां हिसो न्याणियुनि खे न ॾियो, पर न्याणियुनि जे लाइ पंहिंजे घर जा दरवाज़ा कॾहिं बंदि न कयो। तव्हां यकीन कयो, अगरि न्याणी तव्हां वटि अचे थी, खाई पी वञे थी, तव्हांजे रिज़िक में इज़ाफ़ो थींदो ऐं उहा हमेशह तव्हांखे दुआऊं ॾींदी। ॾिसो दुआऊं केर बि कंहिंखे मुफ़्त में नथो ॾिए। तव्हां अगरि फ़क़ीर खे पैसा ॾेई चवंदा आहियो त दुआ कयो। न्याणियूं उहे हस्तियूं आहिनि जेके बिना लालच जे, बग़ैर लालच जे पंहिंजे भाइरनि, पंहिंजे वारसनि लाइ हमेशह दुआऊं घुरंदियूं आहिनि। उथंदे वेहंदे पंहिंजे मुड़ुस जे घर हज़ार ख़ुशियुनि जे बावजूद बि जॾहिं बि उन्हनि खे का ख़ुशी मिलंदी आहे त उहे पंहिंजे वारसनि खे दुआ कंदी आहे, चवंदी आहे त हे जेका ख़ुशी मूं वटि आहे त अलाह पाक मुंहिंजे भाइरनि खे अहिड़ियूं ख़ुशियूं ॾे, उन्हनि जे घर खे बि ख़ुशहाल रख। त कॾहिं बि ख़ुदगर्ज़ न थींदा कयो, पंहिंजे न्याणियुनि जो हमेशह ख़्यालु रखंदा कयो। तव्हां उन्हनि खे अगरि कुझु नथा ॾेई सघो त उन्हनि खे ॾुखायो बि न। मुंहिंजो हीउ वीडियो लाज़मी शेयर कजो उन्हनि भाइरनि जे लाइ जेके पंहिंजे ज़ाल जे चवण ते कननि जे कचे हुजण जे करे पंहिंजे भेनरुनि खे नफ़रत कंदा आहिनि ऐं भेनरुनि जे लाइ पंहिंजे घर जा दरवाज़ा बंदि करे छॾींदा आहिनि। अलाह निगहबान।